बंद करे तो कट जा ना कट ना कटी ना कट बंद करे कट जा कट ना कट रोडी केलार टंडोआदम की हदूद में इरिगेशन वालों ने खुल्लम खुला दरख्तों की कटाई करके माहौल दुश्मनी का सबूत दे रहे हैं। दरख्तों की फरोख्त भी जारी है। जब इनसे कोई पूछे तो वो बदमाशी और खुल्लम खुला डराना और मौतमार धमकियां देने के अलावा हाथापाई तक आ जाते हैं। बंद करे तो कट जा कट ना कट बंद करे कट जा कट ना कट उसकी ताज़ा मिसाल मीडिया द न्यूज़ HD के रिपोर्टर इकबाल कासिम शाहानी ने जब बेलदार अली अकबर थईम बेलदार मोहरम थईम से पूछा कि आप गैरकानूनी तरीके से दरख्त की कटाई कर रहे हैं तो उन्होंने इकबाल कासिम शाहानी और उनके कैमरामैन को मोबाइल छीना और मौतमार धमकियां भी दी। वण पे वड्या बेलदारन बावेस किथा वड्या बे जी रोड केनाल ताईं वड्याऊं पे जेको हद टंडोआदम जो ही आहे हाँ जी बेलदार आहे महरम थईम ऐं अली अकबर थईम जी उन्हनि जी हद में वण वढियूं पे मां आयसि वण वढण हिकिड़ो खूने बराबरि आहे जी मूं चयो हीउ वण छाजे लाइ पिया वढियो मूंखे मुकब ॾियो मां हिकिड़ो साफ़ी आहियां जी उन जी जाइ ते मूंखे चयो त बाबा वीडियो कट हीअ कर हू कर तूं दादागिरी पियो करीं चलो ठीकु आहे उन टाइम ते मूं सां गॾु ॿियो हिकिड़ो मुंहिंजो कैमरामैन हो मुंहिंजो नंढड़ो भाउ उन कैमरा बंदि करे ॾियो वीडियो ठाहिणु बंदि करे ॾियो ऐं उन खां पोइ जॾहिं मां वीडियो ठाहे त छोकिरो मुंहिंजो भॼी वियो मोबाइल खणी ॿियो हलियो उन खां पोइ जॾहिं 15-20 मिंट मूंखे चयो भाउ तूं हिते बीह मां तक 10 मिंट बीठो पोइ त विसलियो मां बि छो त मूं वटि मोबाइल उन टाइम कोन हो छो त कहिड़ो बि ॻाल्हि थींदो आहे सबूत। और ये दोनों बेलदार दरख्त 3000 से 5000 में फरोख्त करके सरकारी खजाने को नुकसान भी दे रहे हैं। सिंध के मजलूम आवाम को दरख्तों की कटाई के बाद सैलाब का भी सामना होता है। एरिकेशन आहे बेलदार दारोगो इन्हनि जे मथां सरकार खे अपील आहे त कानूनी कार्रवाई कई वञे जेके वण पिया वढनि वणनि खे रोकाए वञे। रोडी केलार टंडोआदम की आवाम ने आला इख्तियार से मुतालबा किया है कि फौरी तौर पे इन दो बेलदारों के खिलाफ कार्रवाई की जाए और गैर कानूनी तरीके से दरख्तों की कटाई को मुकम्मल तौर पर रोका जाए। इकबाल कासिम, मीडिया द न्यूज़ HD, बेटशाह।